अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं, कहाणीकार मुख्तार चन्नू। छपाईंदड़ चांडो की पब्लिकेशन, वाही बांदी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 22। कहाणी सांडे जो तेल। पेट्रोल सस्तो कोन थियो भला? अलीअ कुर्सीअ ते विहंदे ई सवाल कयो। न, सरकार 30 जून ताईं साॻियूं क़ीमतूं बरक़रार रखियूं आहिनि। मूं आम रवाजी जवाबु ॾिनो। पर तूं त चयो पिए रूस वारो पेट्रोल पहुचंदो त क़ीमतूं सस्तियूं थींदियूं। अली गंभीरता मां पुछियो। मूंखे यादि अची वियो। मूं चयो, हा यार, पढ़ी कोन पियो त रूस भुल में पेट्रोल बदिरां सांडे जो तेल मोकिलियो आहे। अली पहिरियों हैरत मां मूं ॾांहुं निहारे वॾो टहक ॾेई चयो त ॼाणी बुझी मोकिलियो आहे। मूं ॻाल्हायो कोन, ख़ामोशीअ सां हिन ॾांहुं निहारींदो रहियुसि। वॾा, लॻे थो रूसियुनि जो मुशाहिदो ॾाढो तेज़ आहे। अली ॻाल्हायो। परोलियूं न ॾे, सिधी ॻाल्हि कर। मूं ॻाल्हायो। आड़ी का पाहीं, सम्झी सभु कुझु थो वॾा। अली वॾा वॾा टहक ॾियण लॻो। रूसी चरिया आहिनि छा जो खदड़नि सां वापारु कंदा? पहिरियों मर्द थियो, मर्द थियो।